बाबति वीडियो ठाहियूं पिया उनखे लीमे जो वण लीमो चइबो आहे। लीमे जो वण आहे। असांजे बाग में तक़रीबन 20 वण असांजे बाग में लीमे जा तक़रीबन 20 वण आहिनि, जिन में तक़रीबन 3 क़िस्मनि जा लीमा आहिनि। लीमनि जे क़िस्मनि बाबति मां नथी ॼाणा, पर हिन बाग जे वणनि में लीमे जी मुख़्तलिफ़ साइज़नि ऐं हर वण जी मुख़्तलिफ़ मिक़दार जे करे चई सघूं था त हिते 3 क़िस्मनि जा वण आहिनि। लीमो तमामु ज़ाइके वारो मेवो आहे। लीमो तमामु ज़ाइके वारो मेवो आहे। हिन जो ज़ाइको तमामु तेज़ खटो हुजे थो, जंहिं करे हिन जे इस्तेमाल सां जिस्म में घुर्बल पाणी जी मिक़दार जुड़ंदी रहे थी। लीमे जो वण कद में तक़रीबन 10 फुट जो थिए थो। लीमे जे वण जे वेकर या पखेड़ लॻभॻि 10 फुट हर हमचोरस दायरे में फैलिजे थी, जंहिं करे ज़मीन जे घणे एरियाज़ी संदसि पखेड़ में वालारजी वञे थी। लीमे जे वण मां एतिरा फ़ाइदा न आहिनि जेतिरा हुन जे मेवे में फ़ाइदा आहिनि। लीमे जे वण जी काठी कंहिं ख़ासि कम जी नथी रहे। लीमे जी काठी मां न खटूं ठहनि, न पावा ऐं न ई वरी हुन जी काठी ॿारण जे कम अचे। लीमे जी काठी में कंडा जाम हुजनि था, जंहिं करे हुन वण जो सुकल टारियूं लोड़े में इस्तेमाल में अचनि थियूं। लीमे जे वण जो मेवो तंहिं ओनारे में लहे थो, जंहिं करे हिन जो मेवो थधी ऐं खटी शरबत ठाहिण जे कम अचे थो, जेको गर्मी जे मौसम में तमामु फ़ाइदेमंद हुजे। लीमे जो वण अहिड़ी नेमत आहे जेका हर घर में हुजे त बहितर आहे।